जी इंसान पंहिंजे फोटो के साफ़ करे फेसबुक ते या व्हाट्सएप जे स्टेटस ते रखंदा आहिनि, ईअं हक़ीक़त में पंहिंजे अंदर खे ईअं साफ़ कनि डिटोल सां कपां सां। ख़ुदा जो कसम त दुनिया में कंहिंखे तकलीफ़ ऐं ॾुख ई न मिले, छो रब ज़ुल जलाल वल इकराम अंदर खे ॾिसंदो अथई। ॿाहिरों त हर कोई सेफगार्ड सांभर साम्हूं दोई फेरल लवली क्रीम हणी घुमे थो, पर अंदर जी कंहिंखे त ख़बर कोन्हे न। मुंहिंजा सुणा, अंदर खे साफ़ रख त रब लाल मीन करई माफ़। जे अंदर में बुग़्ज़ रब तोखे काॾो माफ़ कंदो। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे, जेका अल्लाह जी ख़लिक़ियल इंसान ज़ात खे तव्हां पंहिंजा रवैया ॾेखारियो था ॿाहिरि फेस शिकिल जे तौरु, ईअं अंदर जे तौरु बि भला थियो। ख़ुदा जो कसम सुकून ऐं राहत मिलंदो। करे त ॾिसो न, अंदर में ज़ंग ॿाहिरों रंग, त पोइ इहो इंसान कीअं थिए? मां त नथो चई सघां ग़लति तोखे, छो त तव्हांजी आदत वॾी ख़राबु आहे। अंदर में ज़ंग ॿाहिरों रंग, इहो दुनिया वारनि जी आदत अथई। मेन जेको अल्लाह जंहिंसां ॾिस न वास्तो थो रखे त उहो तुंहिंजो अंदर आहे। अंदर खे साफ़ रख त करई रब ज़ुल जलाल वल इकराम माफ़। जे अंदर में ज़ंग ॿाहिरों रंग त अल्लाह कॾहिं माफ़ न कंदो। जज़ाकल्लाह ख़ैर, मस्सलाम।